सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस सबब तैलीमी इदारा बंद करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सॼी सिंध जियां पिथोरो ऐं शादीपली में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतिजाजी मुज़ाहिरनि में सियासी समाजी धुरियुनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त पूरे मुल्क में SOP तहत शॉपिंग मॉल तोड़े समूरो कारोबार खुलियल आहे। सियासी तोड़े मज़हबी सभु प्रोग्राम जारी आहिनि त पोइ SOP तहत तैलीमी इदारा बि खोलणु घुरिजनि ऐं सिंध हुकूमत खे पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करणु खपे। इनकार नथा करूं, कोरोना बेशक आहे पर उहा कोरोना असांजी सिंध सरकार सिर्फ़ तैलीमी इदारनि ताईं महफ़ूज़ करे रखी आहे। उन जे करे असां अपील था करियूं खुदारा SOP ते अमल करे तैलीमी जेको आहे सिस्टम आहे उहो बहाल कयो वञे। तैलीमी इदारा खोले छॾिया आहिनि त पोइ सिंध में इहो छो ख़तमु नथो कयो वञे बिटो निज़ाम। वसारनि खां असांजी इहा अपील आहे त के अहिड़ा तरीक़ेकार इस्तेमालु कया वञनि जंहिंसां असांजी तइलीम जो निज़ाम जेको उहो तबाह न थिए। एहतिजाज इन जे लाइ कयो वञे पियो त सिंध जा तालीमी इदारा जंहिंजी बंदिश गुज़िरियल 18 सालनि खां आहे इन्हनि खे जल्द खां जल्द खोलियो वञे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त सिंध हुकूमत पंहिंजे स्कूल बंदि करण वारे फ़ैसिले ते फ़ौरी नज़रसानी करे ऐं SOP तहत तैलीमी इदारा खोलण जो ऐलान करे ऐं हज़ारें शागिर्दनि जे मुस्तक़बिल खे दाव ते लॻण खां बचायो वञे। कैमरामैन नूर नबी बंगलाणी सां गॾु ज़वार बंगलाणी, सिंध TV न्यूज़, पिथोरो।